अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। लाहौर में हुकूमत मुखालिफ़ अपोज़िशन इत्तेहाद PDM जो पावर शो सुभाणे थींदो। लीगी कारकुननि गेट नंबर 5 जो तालो तोड़े ग्रेटर इक़बाल ते पहुची विया। कुर्सियूं मीनारे पाकिस्तान जे ग्राउंड पहुचायूं वयूं। सर्च लाइटूं ऐं पार्टी परचम पिणु लॻाए विया। साउंड सिस्टम बि सेट कयो वियो। पीपल्स पार्टीअ जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ट्रक में जलसे वारी जॻह ते पहुचंदो। ट्रक में CCTV कैमराऊं ऐं लाइटूं लॻायूं वयूं। जलसे जी मेज़बानी मुस्लिम लीग नून कंदी। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ आवाम खे सियासी सरगर्मियुनि ऐं जलसे में शिरकत न करण जी अपील करे छॾी। हुन चयो त कोरोना जी ॿी लहर शिदत इख़्तियार करे वरिती आहे। उते न वञो जिते सिहत ऐं ज़िंदगीअ जो ख़तरो हुजे। एहतियात कयो, हिफ़ाज़ती इंतज़ामनि खे यकीनी बणायो। पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ जो हुकूमत ते वार। हुन चयो त सिलेक्टेड हुकूमत खे केराईंदासीं, सिलेक्टेड खे भॼाईंदासीं। लाहौर में कारकुननि खे ख़िताब कंदे हुन चयो त PDM जे प्लेटफॉर्म तां जदोजहद करे रहिया आहियूं। पीपल्स पार्टीअ जा जियाला ॼाणनि था त जॾहिं लॉन्ग मार्च थींदो आहे त कीअं थींदो आहे। कहिड़ी एमरजेंसी अची वई आहे जो जलसा कया पिया वञनि। जलसे करण वारनि जे ख़िलाफ़ कानून जे मुताबिक़ कार्रवाई थींदी। कोरोना वधी रहियो आहे, PDM आवाम जे जानियुनि सां न खेॾे। वज़ीर आला पंजाब उस्मान बुज़दार जी अपोज़िशन खे वार्निंग ऐं गॾु मुज़ाकरात करण जी दावत पिणु ॾेई छॾी। मसइला ॻाल्हि ॿोल सां हल करण जो चयो। राजा बिशारत चयो आहे त अपोज़िशन खे ॿुधाए छॾियो आहे त लाहौर में दहशतगर्दीअ जो ख़तरो आहे। मुस्लिम लीग नून जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त हुकूमत खे ख़बर पइजी वई आहे त जलसो त न आहे रुकण वारो। वज़ीर अज़म जे घर खां हुकूमत पंजाब जूं दाहूं निकिरी वयूं आहिनि। 13 डिसंबर जे जलसे जो असर नज़र अची रहियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर ग़ुलाम सरवर वज़ीर अज़म जे तरफ़ खां अपोज़िशन खे ॻाल्हि ॿोल जी पेशकश कई। हुन चयो त वज़ीर अज़म जे मथां आहे त अपोज़िशन ॻाल्हियुनि लाइ वेहे त तयारु आहे, मगर नेब कानून में तरमीम, करप्शन केसिस ऐं नई NRO ते ॻाल्हियूं न थींदियूं। NRO जे नाले सां हुकूमत खे एलर्जी आहे। उन खां अलावा महांगाई, मैशियत, कोरोना, भारत ऐं कश्मीर समेत तमामु इशूज़ ते ॻाल्हियुनि लाइ तयारु आहे। हुकूमत जी ॻाल्हियुनि जी पेशकश खे कमज़ोर न सम्झियो वञे। पीपल्स पार्टीअ जे सेनेटर मुस्तफ़ा नवाज़ खोखर बिलावल भुट्टो ज़रदारीअ जे तर्जुमान जे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। हुन चयो त तर्जुमान जे उहिदे तां इस्तीफ़ा ॾिनी आहे पार्टीअ खां न, हू बिलावल सां हर वक़्तु गॾु आहे। वज़ीर आला पंजाब जे मुआविन ख़ुसूसी फिरदौस आशिक़ अहमद चयो आहे त बिलावल जे तर्जुमान जो इस्तीफ़ा PDM जे सिफ़ुनि में मायूसी आहे। लाहौर में PDM जे जलसे में का बि रुकावट न पई विधी वञे। पूरे पंजाब जे कंहिं बि रोड ते को कंटेनर न आहे। ॾिसण था चाहियूं त अपोज़िशन जे तिरनि में केतिरो तेल आहे। TMO सांगड़ जे अमले जे तरफ़ां उछलायल ज़हरीली मिठाई खाइण सां मासूम निंगरीअ जे फौत थियण जो केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ नौशर फ़िरोज़ वासियन, वकील उमरदीन पहवर, अब्दुल मजीद ऐं ॿियनि नौशर फ़िरोज़ प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कंदे चयो त TMO सांगड़ ऐं अमले जी लापरवाहीअ सबबि मासूम निंगरी फौत थी वई आहे। जंहिं ते उन्हनि आला इख़्तियारनि खां घुर कई आहे त TMO सांगड़ ऐं अमले जे मथां लापरवाहीअ जो केस दाख़िल कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।